नहमदुहु व नस्तईनुहु मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। माशाअल्लाह मगरिब का मुसलसल तव्हां ख़िताबात ॿुधो पिया ऐं सम्झो अक़ीदे खां वठी अमल ताईं मक़सद जूं ॻाल्हियूं असां काफ़ी सारियूं ॿुधी चुका आहियूं। हाणे मुंहिंजी जेका गुफ़्तगू आहे को ॾिघो को तवील मौज़ू कोन्हे को आख़िरी ख़तीब जो टाइम हू बि ईअं हूंदो आहे जेसीं संगत साथ ॾे। तव्हां 10 मिंट वेहंदव तव्हां 10 मिंट में पूरो कंदसि, तव्हां 15 मिंट वेहंदव 15 मिंट में पूरो कंदसि। आख़िरी ख़तीब खे तकरीर बि करणी हूंदी आहे ऐं माण्हुनि जा मिज़ाज बि ॾिसणा हूंदा। जेॾीमहिल ओबासूं शुरू थियनि, क्यारी करणु शुरू थिए, हेॾे होॾे ॾिसणु शुरू थिए, अंदाज़ो थी वेंदो त हाणे संगत थकी पई। त आख़िरी किताब आहे, जेसीं तव्हां ज़ोक़ ऐं दिलचस्पी सां वेहंदव इंशाअल्लाह मक़सद जूं ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कंदसि। जॾहिं तव्हां थकावट जो इज़हार कंदो त इंशाअल्लाह गुफ़्तगू खे ख़तमु कंदासीं। पर जेके चंद ॻाल्हियूं ॿुधूं या ॿुधायूं तवजह सां ॿुधो, छो त ॻाल्हियूं अलाह रसूल जूं हे वखर वॾो क़ीमती आहे। हे जेके शयूं असीं हिक ॿिए खे ॾसूं पिया ॿुधायूं पिया, हे अज़ीम मामलात आहिनि, जन्नती जहन्नम जा मामलात आहिनि, अल्लाह जे दर जी मुहब्बत ऐं नफ़रत जा मामलात आहिनि। हिननि खे इज़त जी नज़र सां ॾिसूं, तवजह ॾियूं, हासिल करण जी कोशिश कयूं। मूंखे जेको हुक्म मिलियल आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी अज़मत, सीरत, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा हुकूक, असहाब, अहल बैत, हिकिड़ो वॾो तवील मौज़ू आहे जंहिंमें काफ़ी सारियूं शयूं शामिल आहिनि। बस चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र करियां थो। मक़सद आहे पंहिंजे ईमान खे ताज़ो करणु। मालूमात माशाअल्लाह तव्हांखे हुई काफ़ी आहे, तमामु घटि हूंदो जो हिन दौर में को ख़तीब का ॻाल्हि करे ऐं अवाम उन्नास जे ज़हन में न हुजे। हे ॻाल्हियूं क़ुरान साॻियो ई आहे, हदीसूं उहे ई आहिनि, सभु उलमा उहे ई ॻाल्हियूं कनि पिया इल्ला माशाअल्लाह जेके आऊं ऐं तव्हां ॿुधी चुका आहियूं। पर क़ुरान ऐं सुन्नत जी हिकिड़ी अज़मत आहे, ॿुधी वरी ॿुधो तॾहिं बि ईमान ताज़ो थो थिए। मक़सद हुजे पंहिंजे ईमान खे ताज़ो करणु। हदीस किताब सुनन इब्न माजा जे मुक़दमे में साहबी रसूल फरमाया तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे क़ुरान ॿुधाईंदा। हालांकि वो कुरान उन्हनि जो अॻे ई ॿुधल हो, तो कुरान जा अॻे ई हाफ़िज़ आ, कुरान जा अॻे ई कारी आ। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन्हनि खे ॿुधाईंदा, सहाबा किराम फरमाईंदा असांजा ॿुधी वरी ईमान ताज़ा थी पवंदा।
फिर असहाब रसूल न क़यामत दी सबूती अल्लाह सबनी के सबनी दा रब जो कुरान मुखातिबात क़यामत ती मोमिन जे के न जदे वो कुरान बुधदा हुन जो वरी ईमान तागु थींदो। इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना। ईमान वारा अथवी उहे जेके कुरान बुधी दीन जो गाली बुधी पर ईमान ताज़ो दा कर। असी पर ईमान के ताज़ो कयूं जब ते वदूदा मौजूदा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही रात जेका हींअर हले पिन ही अल्लाह जे कुदरत जी निशानी आहे। सुभाणे जेको सिज उभरंदो उहो बि रब जी कुदरत जी निशानी आहे। सिज खुद रब जी कुदरत जी निशानी आहे। ज़मीन ये कुदरत जी निशानी आहे। वफ़िल अर्दि आयातुल लिल मूक़िनीन ही हेॾी सारी ज़मीन अथव काफ़ी सारी शयूं जेके अल्लाह जी कुदरत जूं निशानियूं आहिनि। हेडो वडो आसमान इन फी खल्क़िस समावाति वल अर्दि वख्तिलाफिल लैलि वन नहार लआयातिन लिउलिल अलबाब। पर मैंने आसमान में रातन जी अचण डीहन जी अचण इन मामलात जे फिरण इन सबनी में अकल वारन जे निशानियूं आहिनि। इन सबनी में अल्लाह जी कुदरत जूं निशानियूं आहिनि। वफी कुल्लि शैइन दलील युहताजु अला अन्नहु वाहिदुन। हर तरफ खां हर शे ते जॾहिं गौर कयूं था उहा दर्स दे थी त अल्लाह अकेलो आहे। ये के सब कुदरत जूं निशानियूं अथव। यकीन जाणियो मुहम्मद बि अल्लाह जे कुदरत जी निशानी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मौजज़ात जो ज़ुहूर व शख्सियत हो वकार हो मकाम ये से भले भागन वारा चइबासे जो अल्लाह असां के मिठड़े मोहम्मद करीम अलैहि सलाम जो उम्मती बणायो। शायद अज असां के कदर न हुजे पर असां के इन रुतबे जो पतो क़यामत जे ॾींहुं पवंदो। ही कॾहिं असां जे ॻोठनि में शहरनि में कॾहिं तव्हां ॾिसो न असां जे क़ौम जो सरदार हुजे मिसाल जे तौर ते अदा खोसन जो अदा जमालिन जो अदा फिलानी बिरादरी जो सरदार हुजे सॼी सिंध जा सरदार उन जे पोयां बीठा हुजनि बल्कि सॼे सिंध जा सरदार अॻिते वधी करे चवनि साईं ही असां सभिनी जो सरदार आहे। हालांकि दुनिया ही क़ौमूं ही कबीला है तो सब कुरान तो फरमाए इनजी हैसियत ही कान्हे। ये सिर्फ सुञाणप लेन पर मिसाल तो तव्हांखे ॾियां। हे जॾहिं सॼे खॿे जा सभु सरदार असांजे सरदार ॾे रुख़ कंदा ऐं चवंदा आहिनि ही असांजो सरदार आहे पोइ असीं जेके उन बिरादरी जा हूंदासीं न हिक ॿिए खे कुल लोणी चवंदासीं यार पंहिंजा त ठठ थी आहे पान वारे सरदार जी वॾी ले आहे वॾो शान आहे। पर यकीन जाणियो क़यामत जे ॾींहं जो जेको मंदर पढ़ूं था न जे ॾींहुं ख़ल्क़ जा सरदार हूंदा क़ौमनि जा सरदार न ख़ल्क़ जा सरदार। وَوَهَبْنَا لَهُ إِسْحَاقَ وَيَعْقُوبَ كُلًّا هَدَيْنَا وَنُوحًا هَدَيْنَا مِنْ قَبْلُ وَمِنْ ذُرِّيَّتِهِ دَاوُودَ وَسُلَيْمَانَ وَأَيُّوبَ وَيُوسُفَ وَمُوسَى وَهَارُونَ وَكَذَلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ وَزَكَرِيَّا وَيَحْيَى وَعِيسَى وَإِلْيَاسَ كُلٌّ مِّنَ الصَّالِحِينَ وإسماعيل واليسع ويونس ولوطا وكلا فضلنا على العالمين। تو فرمائے نبی سجی قومن جا سردار سجی خلق جا سردار ان اللہ سوا آدم ونوحا وآل ابراہیم وآل عمران علی العالمین سجے جہان ما چونڈے لن ساجا اللہ یصفی من الملائکت رسل ومن الناس ان سبنی کے چونڈے اسا سردار بنائیو پنجے پنجے ادوار جو یقین جانو کیڑو خوشی جو عالم ہندو قیامت جڑے آڑے سی سب اتنا دے ہر مذہب جمانو اتنا پر اساں جے سردار جی سرداری لے جے امتین نبی وقت ودی کرے چوندا تا سفارش اللہ دی ذات اگر معاملو چاہیو دات قبول پہ حساب شروع دے آدم علیہ السلام چاہندو ونیو کے بے دے عیسیٰ علیہ السلام چاہندو ونیو کے بے دے سب چاہندہ ونیو کے بے دے سب نی جے معاملات جی معاملو چی جردو تو محمد کریم علیہ السلام کہ جو خوشی جی جانو محمد کریم علیہ السلام جو شان اللہ رتبو درجو یہ اللہ جی زمین تے یہ کہ حدیثوں یا آیتوں مددن کرے غور کریں تو انہیں دور میں اصحاب رسول یا واقعات اکثر حدیثن میں چندہ ظاہری گالا انہیں دور جو کافر جو گالین حدیث میں کون ان کے
मदीने जो नंढो शहर नंढी आबादी रहंदड़ साहब जा तस्करा कुरान में पर हदीस में पर बाहर जा जेके गैर मुस्लिम आ उन्हनि जा वाक़ियात कोन था मिलनि पर कदे महसूस करने की कोशिश कयो। इक़्तरबति साअतु वन शक्कल कमर नबी करीम इस्लाम जे ज़माने में चंड बटु कर थियो कुरान गवाह हदीसन ने वजाहत इन शते करे गौर कयो था तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कि मुशरिकीन जो कलमो तने पढ़ू तो थे हे चंड जे को है न बटु कर दे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारो कयो चंड बटु कर थियो ही मक्के मदीने जो चंड तो कोनो ही चंड रुगो मक्के वारन जो थोरी हो ही चंड रुगो मदीने वारन जो थोरी चंड तो पूरे खिते जो हो पूरे इलाके जो कदे ज़हनन जो सोचो तो जे सब नी डिठो अरे आज चंड बटु कर दियो छा थियो वरी समाज शुद्ध बुद्ध मामला मसला जरूर पुछाद कई न ये मामलो किथा जो हिन हिता 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 यकीन जानो जने ने मामला की बारीक बीनी ते वनी पढ़ूंदा ये मुतालबो तो अरब जो हो हजाज वारन जो हो मक्के मदीने वारन जो हो पर तबसरा दुनिया में जात बेली मक्के मदीने में एकड़ो एड़ो मानू आयो धव जो मानू न चेस तने मजुई जने चंड बटु कर दे एड़ो मानू ओही इशारो कई चंड बटु कर दियो इन्हें मामलात जखन गौर कंदो यकीन जाने मोहम्मद जी अजमत उहा दव जेका काफरन जे घरन में बयान कई वेंदी काफर बतस्करा कंदा हाथ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इंतहाई अजीम ई जेके कुरान तस्करा दसा जंगे बदर जा बदर में खंदक में हुनैन में मुख्तलिफ मौके ते अल्लाह जेके इमदादू कयो मेहरबानी कयो करे फरिश्ता आया करे केड़ी इमदाद पर हिते अल्लाह सी केड़ी मदद जो जिक्र कियो नबी से लप घणी मट्टी दी उछली काफर सबनी जे मुंह में पई सब अखियों मटन लगा ता जो सब भजण ते मजबूर थिया कदे गौर कयो न काफरन तो गौर कयो हुंदो इन्हनि तो वनी पने घरन में तबसरा कया हुंदा इए जक नबी दो कदे दिसुंदा वडी खल्क गड थी या वुजूले पानी कोने नबी सी पंजो हथ ही थाम में विदो हथ जो कढियो पंजनी अंगुरन में चश्मा जारी यो बोलो बोलो केदा सारा वाकया मालूम जो मोहम्मद वडो अजीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो को रुतबो दर्जो मौजज़ा मकाम दिना सहाबा किराम जेके गालियों कनदा ये सब वाकया बेमकसद कोन निकड़ो मकसददार का हिकड़ी हिकड़ी शे ते गौर कंदा हलो उन से आज असा केतरो निभायो उन जात के असा केड़ी नजर से डिठो आ ता बुखारी शरीफ पढ़ो किताबुल हिबा पढ़ो बाबुल फिल हदिया यहाँ से बदी सानी के दी जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा दी जमात सा वने पिया घणा मानू गदन 130 मानू पाल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कड़ो मानू खबर खणी आयो इन 130 जे लश्कर मा साईं काफिले में खाइण पीण जी काब शे काने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूछा के काब भला को बकरी ठिकरी आए सब कयो बुधायो तो साईं बकरी भी काने काशे काने का एतरे में पान के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोड़ो गया हल्या डिठन देखड़ो काफिर अचे पियो जो बकरी जो धन कायो पियो हदीस में जो हुलियो मौजूद है वड्डा वार जंस खुलिल वार जंस वारन में मट्टी 10 धूड़ पयल हो जे पिसन में वडो परेशान पे लगे अचे पियो धन कायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया ने गाला इनके सच क्यों आयो पान फरमाइन बकरीन मा के बकरी खपाई दे चलो बिल्कुल पान के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकरी वरती आई पान फरमाइन सहाबा किराम ने सब कयो अब बकरी में घणो वजन हुंदो 5 किलो 10 किलो 15 किलो 20 किलो छा हुंदो पर ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो शाना 130 मानू न लश्कर में बकरी कुसी वही पान फरमाए बाकी बकरी के अलग क्यों ओ सिंधी सोली सिंधी बकरी जो ज़ेरो अलग क्यों जिगर अलग कयो इन्हें के पचायो इन्हें के पचाए करे आंदो वियो पान फरमाए मानू में तकसीम क्यों हदीस में दे दो तो इन्हें जिगर के इन्हें ज़ेरे के 130 सहाबा खादो पर हदीस में आते हो तो बाकी जेको गोश्त हो हालांकि बकरी तो चंगा मोचारा 4 जवान वनंदा सजी खाने टंडे आदम में वापस अचन बकरी सजी खाई आदे इते 130 मानू आ
पर हदीस में साहबी सगो ने फरमाया तो 103 माण्हुनि जे लाइ हिकिड़ी बकरी पचाई वई। फअकलू अजमहून, फरमाया तो सभिनी खाई करे ढो कयो, को खाधो न थियो फशबीना, असां सभिनी खाई करे ढो कयो। हिकिड़ी बकरी मां 130 माण्हुनि 130 माण्हुनि खाई करे ढो कयो। पर वरी जेॾीमहिल बकरी जे गोश्त ॾे मोटियासीं, गोश्त जेतिरो हुयो एतिरो पियो हो। फहमलनाहु अलल बगीर, को नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां हुक्म आयो ने बकरी के खणी हलो मदीनो वेझो वा, मदीने खणी हलदासीं, वरी हली उते खाईंदासीं। साहबी सगोर फरमाया तो तां जो साने बकरी जो जेको गोश्त बाक़ी बचो हुयो उठ जे ॿिन पासनि खां रखी करे मदीने ॾे रवाना थियासीं। मालूम जो मोहम्मद वॾो अज़ीम आ, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे शान वारो, वॾे मान वारो, वॾे दर्जे वारो, वॾे रुतबे वारो वा। उहा ज़ात आहे जेड़ी खल्क में न का आई या न की अचणी या। खोड़ सारे माण्हू न, खोड़ सारे माण्हू यकीन जानो और वो कलमो इने जे करे पढ़ियो ॾिसी मुसलमान थी विया, रुगो ॾिठऊं। मशहूर हदीस सुनन तिरमिज़ी में ग़ालिबन अब्वाब अत इमाम बिसना अब्दुल्लाह बिन सलाम फरमाया तो रुगो नबी सी के ॾिठो हो, ऐं को घटि लेवल जो माण्हू थोड़ी हो, यहूदिन जो आलिम हो, पाए जो आलिम। ऐं वरी अब्दुल्लाह बिन सलाम इन मदद सां ताल्लुक़ रखंदड़ हुया, वगरना यहूदी हर दौर में वॾा मुतअस्सिब रहिया, वॾा मुतशद्दिद रहिया। उन्हनि जो हिकिड़ो आलिम आहे, चवंदा जे नबी करीम सल्लल्लाहु मदीने में आया, माण्हू इस्तक़बाल जे लाइ विया, ॾिसण विया, मुलाक़ात करण विया, पाण करी मुंहिंजूं ॻाल्हियूं चए थो आऊं बगरजी वियुसि, वञा त सही, ॾिसां त सही, ॿुधां त सही। चवंदा ही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात खे मूं ॾिठो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन माण्हुनि खे उन टाइम ते ॾसीन था बाबा अतिमु तआम, ग़रीबनि खे खारायो, वलय्यिनु बिल कलाम, इहे जेके ॻाल्हायो था न, नरम ॻाल्हियूं कयो, नरम लहजे में ॻाल्हायो, वसल्लू बिल लैल वन्नासु नियाम, राति जो उथंदा कयो। जॾहिं माण्हू सुम्ही पवनि, ओ अलाह वारो तव्हां उथो, अलाह जे दर ते सजदा कयो, रुकू कयो। अब्दुल्लाह बिन सलाम जदो उस यहूदिन जो आलिम, पर ही पहिरें पहिरें मुर्तबा जॾहिं मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे ते मुंहिंजी नज़र पई, मुंहिंजे दिलि मूंखे अंदरो अंदर चयो अब्दुल्लाह सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते, पर इन चेहरे वारो माण्हू कूड़ो कोन थो थी सघे, हे कूड़ो कोन थो थी सघे। हे सुन रसूलुल्लाह जो शान था। अरे आप सही मुस्लिम पढ़ो, किताबुल मनाकिब पढ़ो, बाबु सखाई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चरन से दो हिकिड़ो माण्हू आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि, ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वरी अहिड़ी ॻाल्हि कयईं, अहिड़ी ॻाल्हि कयईं जो पतो थो पवे त असांजा सरदार जहिड़ो को सखी कोन। त उन्हनि ॾींहंनि में ईअं थियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जंग तां मोटिया हा, गनीमत जे माल में काफ़ी सारियूं बकरियूं हुयूं। एतिरियूं जो साहबी जेको नक्शो बयान करे थो, जे तो ॿिनि जबलनि जे विच में रुगो बकरियूं बीठियूं, बकरियुनि जा वल। अचण वारो केरु आहे? को मोमिन कोन्हे, को मुसलमान कोन्हे, न कलमो ई कोन्हे पढ़ियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वॾायो, अर्ज़ करण लॻो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान आहे, मामलात मुंहिंजा वॾा परेशान कोन, महिरबानी कयो हे बकरियूं जेके हेॾियूं सारी वञनि, हे मूंखे ॾियो, मुंहिंजा मामलात बेहतर थी सघनि था जे तव्हां सभु बकरियूं मूंखे ॾियो। वाह मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सखावत, पंहिंजो अज़ीज़ बि कोन्हे, मुसलमान बि कोन्हे, सहाबी बि कोन्हे, उन जे ॻाल्हि करण जी देरि हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेकर तूं ज़रूरतमंद आहे, तुंहिंजी ज़रूरत पूरी थिए थी, हिकाए वञ। पाण सहाबा किराम खे फरमाए बकरियूं ॾियो हिनखे, काहे वियो। हदीस में दे दो बकरियों काहे ने पंहिंजे कबीले में वियो, तो कबीले वारा मुसलमान तो हा कोन को, हाणे कबीले वारनि जे साम्हूं वरी बि कहिड़ी ॻाल्हि थो करे ही माण्हू, चए थो कबीले वारो देर छाजी, जल्दी जल्दी मदीने पहुचो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने चयो मोहम्मद वटि पहुचो, वञो पंहिंजा मुतालबा रखो, वञो पंहिंजा सवाल ही पंहिंजूं डिमांडूं रखो, तव्हां वञी घुरोस ही एतिरो त ॾे थो, एतिरो त सखी आहे जो अहिड़ो हिनजी मजलिस में सवाल करण वारे खे मिले थो जो उहो गनी थियो वञे, वरी गुरबत जो खतरो ई ख़तम थियो वञे। अनस फरमायो तो सॼी क़ौम रुख कयो, तशरीह में खणी चयो नंढा वॾा हलो हलूं था मदीने, पर अनस फरमाए तो सब मदीने पहुता, शाम ते आया हा बकरियूं ठिकरियूं वठण।
आया हा ये दुनिया जो सादो सामान वठण, पर जे तो शाम ताईं ये सब आया, शाम ताईं पाण करीमन जी ज़ियारत करे, मुलाकात करे, सब शे विसरी वेन, सब मुसलमान थी विया। सरदार जी सीरा कोमल किथे वयन, किसन में कहाणिन में फिलाणो पीर साहब, फिलाणो अलामा साहब, फिलाणो मोला। अरे यार सिज जे हुंदे दियन दे तो तव हेडे अचन तो के उन्हें सरदार ने दस दियो फरमाया या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निही व सिराजम मुनीरा। तो जो उलमा जले फुक़हा जले सुलहा जले शुहदा काबिर सागिर असलाफ अखलाफ दुनिया जे तमाम मुतकद्दिमीन मुतअखिरीन मुसन्निफीन मुअल्लिफीन मुतजद्दिदीन इनन जेला सा अल्फाज इस्तेमाल कना अज़मत बारा वडो आलिम वडो अल्लामा वडो फहामा तारीफ जा कलमा तज़ीम जा कलमा तकरीम जा कलमा वाह मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे शान जे अज़मत जा अलकाब रब दो कुरान में इस्तेमाल करे। तो फरमाया इन्ना अरसलनाका शाहिदा हबीब असां तोखे शाहिद बनाए करे मोकिलियो आहे व मुबश्शिरा हबीब असां तोखे मुबश्शिर बनाए करे मोकिलियो आहे व नज़ीरा हबीब तोखे असां नज़ीर बनाए करे मोकिलियो आहे व दाइयन लिल्लाहि बिइज़निही व सिराजम मुनीरा। तो फरमाया चमकंदड़ चिराग वांगर मोहम्मद दुनिया ने रोशनी बणजी करे आयो आहे। मिसरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दे शान दुनिया निसी कलमा पढ़े मुसलमान थी भी नहीं, मुस्नद मत पढ़ो। सैयदना अद्दी बिन हातिम जो हदीस अद्दी बिन हातिम पान करीम अलैहिस्सलाम जी मुखालिफत में ये हल्कियों पुल्कियों नंढियों जंगों में थी चुकियो हो, न पियो मने न पियो दीन दे तवज्जो करे, ओ हाई मुखालिफत एवढे वारे ईम थियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाब जी जमात अद्दी बिन हातिम जे इलाके ते काह कई हमलो निकरियो, पाण भी निकरियो, काफी सारा साथी भी वठी वियो, पर इन काफले में इन काह में अद्दी बिन हातिम जी कौम जा चंद माण्हू गिरफ्तार थिया। अद्दी बिन हातिम पाण तो बयान फरमाया रज़ी अल्लाह ताला उन्हनि जी फुफी भी गिरफ्तार थी वई। ऐं दिस मते तो सफ़ा झूलड़ी हुजे, सफ़ा पोड़ी हुजे, मुसलमानन जे जेके जमात साहब सबरा उन्हें पोड़ी के गिरफ्तार कयो, पोड़ी अल मदीने बल्ला बाग उन्हें पोड़ी जा जेके साहब सबरा गिरफ्तार करे पे। अज तो मुसलमान सिखूं पे अल्लाह मदीनो दिखारे असी केर थिना उमर जड़ो जवान दो जे अल्लाहुम्मा रज़क़नी शहादतन फी सबीलिक वजल मौती फी बलद हबीबिक अल्लाह। मु उमर जा बई सवाल दे, हिकड़ो तो शहादत तो घुरई, बियो वरी घुरई दो तो शहादत जो मौत वो मदीने में दी जा, फिर मदीने जो एजाज असाब से बुरा गिरफ्तार करे आया। अद्दी बिन हातिम के जो उन जी फुफी दसे दी, जे फुफी जे चवण जे करे अद्दी बिन हातिम रज़ी अल्लाह ताला ने रुजू कयो, अल्लाह कलमो नसीब कयो। चवण लगी अद्दी आऊं जड़े मदीने पहुतस ताऊं बुढ़ड़ी पोड़ी हली भी न सगा, जड़े मदीने पहुतस मुखे दस्यो वियो ही मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॻिते वधी करे मूं चयो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं पोड़ी जा हाथ ॾिसी थो त आऊं के ख़िदमत गुज़ार बिना हली भी कंदी सघां, मूंखे खाराइण लाइ को ख़िदमत गुज़ार खपे, हिते त मुंहिंजो केरु कोन्हे को। त मुन अलैहि फमन अल्लाहु अलैक, थोरो कर मूंखे आज़ाद कर, इन जो बदलो अल्लाह तोखे ॾींदो, अल्लाह तोते थोरो कंदो। ही बिछड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी अज़मत वारी शख़्सियत हुई। पोड़ी जुमला चई पूरा क्या पाण फरमे तोखे इजाज़त आहे। अजा वरी अॻियां सोने रसूल ही अॻ में जेके जुमला पे ॿुधो वजह से ने केड़ा मुसलमान आहियूं, पखी के भी तकलीफ, गॾह के भी तकलीफ, घोड़े के भी तकलीफ, ही त गॾनि घोड़नि जी ॻाल्हि आहे। अॼु तसीं हिक ॿिए खे तकलीफ़ ॾींदे कोन की भाई असांखे हले असांखे छा दीन खे सम्झो आहे, असांखे हले कहिड़ो इस्लाम मीरास न मिलियो आहे, जेको असीं कुझु कयूं था इहो दीन कोन्हे। ही बिछड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी फुफी भी फरमाया दी अञा अॼो जेको मामलो हाणे पोड़ी इलाके में वञे थी सवारी त आहे कान्हे का, अञा पोड़ी चवे कान थी
अगमे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने गले को सहाबी सगरो बीठो हुआ जो बोध ने वा पोड़ी ते थी ऐं समझां थी इहो अली बिन अबी तालिब पान करीम उन्हें ने इशारो कयो ओ जुनी असां तोखे आजाद कयो ये सवारी खपई हिन खां वठी वई वो अमर लहा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुक्म ॾिनो अली इन पोड़ी को सवारी जो जानवर बने पोड़ी चे थी सवारी भी मिली वञा भी पई मदीने मां पर हिकिड़ी शइ ॾिठम नंढड़ा नंढड़ा ॿार जाम अचनि पिया नंढड़ा नंढड़ा ॿार ऐं कंहिं वटि पिया अचनि وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّن كِتَابٍ وَحِكْمَةٍ ثُمَّ جَاءَكُمْ رَسُولٌ مُّصَدِّقٌ لِّمَا مَعَكُمْ لَتُؤْمِنُنَّ بِهِ وَلَتَنصُرُنَّهُ قَالَ أَقْرَرْتُمْ وَأَخَذْتُمْ عَلَىٰ ذَٰلِكُمْ إِصْرِي قَالُوا أَقْرَرْنَا قَالَ فَاشْهَدُوا وَأَنَا مَعَكُمْ مِنَ الشَّاهِدِينَ नंढड़ा ॿार के वटि पिया अचनि मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेके नबी न इन बल्कि नबी अंजाब नबी इमाम न बल्कि इमाम अंजाब इमाम सरदार न बल्कि सरदार अंजाब सरदार सरवान न बल्कि सरवान अंजाब सरवान सालार न बल्कि सालार अंजाब सालार पर सैयदना अब्दी बिन हातिम रज़ी अल्लाह तआला अन्हु जी पुपी बयान फरमाए थी अब्दी किथे पियो जिंदगी गुजारी किथे पियो पंहिंजी हयाती जा ॾींहं गुजारी मां त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे मजलिस में ॾिसी आई आ सुबुह जे टाइम ते शाम जो टाइम ते नंढा नंढा ॿार कतारूं कयो अचनि पिया कमज़ोर कमज़ोर कोड़ियूं झूनियूं औरतूं कतारूं कयो अचनि पियूं मोहम्मद के ॾिसी आई आ एॾो बा अखलाक आ एॾो बा किरदार आ सभिनी सां प्यार सां पेश ईंदो आ एॾो सखी आ एॾो सखी आ एॾो सखी आ अधी मां ॾिसी आई आ उन खे ॾिसी करे असांजे पंहिंजे वॾे खानदान जे हाकिम जी सखावत विसरी वई आ वो वॾी अकलमंदी इन में थी देर न कर मोहम्मद ते ईमान आण मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो शान ओ जेको बि गॾियो जंहिं बि मुलाक़ात कई यकीन ॼाण उन जी ज़ुबान ते अज़मत जा जुमला तारीफ़ जा जुमला ए पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो शान आ हाणे अल्लाह जे दीन जे इन समूरे मामलात जो पहिरियों पहिरियों तकाज़ो इहो आ ओ मुसलमान पंहिंजे दिल दिमाग में गौर कर भले कहीं कुरान और सुन्नत जो भी पैगाम आ अॼो के जलसे जो भी पैगाम आ मुंहिंजी भी इहा ई दावत आ इन उलमा जी इहा ई दावत आ इन जमात जी इहा ई दावत इन दावत जो आगाज इन्हें बुनियाद सां थो थिए इन्हें नुक़्ते सां थो थिए पंहिंजो पाण खे पहिरियां अव्वल तैयार कर सारी ख़ल्क़ पोइ मोहम्मद पहिरियां पहिरियां सारी दुनिया जा उलमा फुक़हा सुलहा शुहदा सारी दुनिया जा भलारा आबिद ज़ाहिद सभिनी खे पोइ अच फ़ैसिलो कर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सब खाना रब तो फरमाए असांजे मस्जिद जी आज़ान गवाही थी ॾे अवल जो मौला अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वल जो मौला अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह असांजी ज़ुबान जो कलमो गवाही तो ॾे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान जो आयतूं गवाही तो अतीउल्लाह व अतीउर रसूल रब जी ख़ल्क़ में अव्वल दर्जो कंहिंजो मिस्र मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो वरी उन सां गॾु पोइ इन शइ खे थोरो सम्झजा दरसा दीन जो उहो बि अज़ीम दई पर गॾो गॾु इहो बि नज़रियो रखजा हिन अज़ीम जे क़रीब जेके वेठल अथई से बि अज़ीम दई ज़ाहिरी ॻाल्हि आहे सोहबत सालिह तुरा सालिह कुनत सोहबत तालिह तुरा तालिह कुनत सालिहन जी सोहबत में सालिह पैदा थींदा तालिहन जी सोहबत में तालिह पैदा थींदा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जहिड़ो को सालिह आहे कोन्हे को कुरान फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह ईमान वारो अल्लाह खां डरिजो वकूनु मअ सादिकीन वञो सचनि सां गॾु वेहो त तव्हांखे फ़ाइदो थींदो इन्हनि जी सोहबत मां इन सचनि जी सोहबत जॾहिं गौर कयूं था मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां वधीक तो सचो आई कोन्हे को इतां वरी ॿी शइ मालूम थी त मुसलमान इहो नज़रियो बि रख बल्कि ही नज़रियो ॾसियो पियो वञे हज़रत हाकिम किताब मारिफत सहाबा में सन अब्दुल्लाह इब्न मसूद जो कोन पाण फरमाईंदा अल्लाह ताला अंबिया खां बाद में जेके पाक दिल ॾिठा अल्लाह उन्हनि खे चूंडे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो सहाबी बणाए खे ये समझ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम अज़ीम आहे उनजे साॼे खाॾे में जेके वेठल आहिनि सभु अज़ीम आहिनि अल्लाह उन्हनि खे एतिरा दर्जा ॾिना एतिरा रुतबा ॾिना सही बुखारी में किताब सलात में बाबुल मस्जिद यकून फी तरीक़ में माशा फरमाए थी जेको असांजो घरड़ो हो माने जेके तव्हां ॿुधायो पुत पाण करीम जा असहाब माशा फरमाए थी लम यमुर अलैना यौम
इल्ला यहतीना फीह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़य नहार गुदुव्वन व अशिया। जे मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दा तस्करा ॿुधा तो शान मान रुतबो दर्जो केड़ा अज़मतन वारा। पर सईद आशा फरमाए थी असांजे घर हर ॾींहं में बचकर नबी साईं ज़रूर ईंदा। सुबह जो टाइम थींदो तॾहिं बींदा, वरी शाम ते बि वरी बींदा। दुनिया सिके थी पाण करीम त पाण करीम अल्लाह मोकियो रे मदीने पहुचो, रियासुल जन्नह पहुचो, मस्जिद नबवी पहुचो। ही अबू बकर जो शान दर्जे जे घर में ॾींहं में 2 मरतबा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दा अचनि। सबक मिलियो रसूलुल्लाह के सबक आला समझो, उन्हें ज़ात के आला समझण सां गॾो गॾु हा बि शर्त आहे। इएं त थी कोन थो सघे जो तव्हां सुभाणे चओ त यार फिलाणो दलोर मोरी जो माण्हू ॾाढो भलो आहे पर जी मजलिस भली कान्हे। इहो चयो त माना हुनजी तारीफ़ त कोन कयो न। तारीफ़ तॾहिं चइबी जॾहिं चयो अरे माण्हू बि भलो आहे, माण्हू बि भला गॾिजनि। ते इहे सादा जुमला तव्हां रसूलुल्लाह जी ज़ात लाइ ज़हननि में रखो। अज़ीमन खल्क में सब का अज़ीम अफराद अंबिया का बाद में जेके आहिनि हिननि जी मजलिस में क़यामत जे सुबुह ते पैगाम मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने ॻाल्हायो, सुहिणो ॻाल्हायो। गॾो गॾु इहा सोच रखो जेके असहाबनि से बि वॾा अज़ीमन ख़बरदार मतां कंहिंजो बुरो तस्करो कयो। जेकॾहिं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे मञो था त सहाबाए किराम ने बि भली ज़ुबान इस्तेमाल कयो। सही बुखारी में किताब फ़ज़ाइल सहाबा में हिकिड़ो बाज इमाम साहब आंदो हो बाब बिन नाले से हदीस जो सुन सहल बिन सअद रज़ियल्लाहु तआला अन्हु का जे तो नबी करीम अलैहिस्सलाम सां गॾु वेठो यस। हदीस जो पस मंदर ही होए त नबी करीम अलैहिस्सलाम जे बिन सहाबा जा पाण में थोड़ा इख्तिलाफ थी पिया। इए गुफ्तगू में ॻाल्हियुनि ॿोलियुनि में सैयदना अबू बकर जा सैयदना उमर जा। हदीस में दीअं बचे तो सैयदना अबू बकर चवे थो जल्दी मुखां थी वई, मूं जल्दबाज़ी वसरा तो इलही, मूं जल्दी कई। कुछ चई वेंदो पर बाद में चयनि त नच वाह त बेहतर सुम नदीम तो अलही, पोइ मूंखे निदामत बि थी भलो हुजो तो नच वाह तो चई वेठसि। सैयदना उमर की गुज़ारिश कई, उमर के चयमि गलती थी वई, जेको चयुमि ग़लत मूंखे माफ़ कर। फरफावा ऐं यग़फिर ली, पर उमर इनकार कयो त माफ़ कोन कंदो। हाणे हदीस ही ॻाल्हि सैयदना अबू बकर थी खड़ा थिया, वञा तो नबी करीम अलैहिस्सलाम दा। हाणे सहल में जेके जुमला ज़िक्र कया क़यामत जे सुबुह ताईं हिकु मौजू सां ॻाल्हि हटियो थी वञे। असीं हले केॾे मुस्लमान आहियूं, असांजी ख़बर ई कान थी। हींअर असीं उहे मुस्लमान आहियूं, असांजे मुआशरे में अहिड़ा बि मुस्लमान आहिनि जिन नबी करीम अलैहिस्सलाम जो तारीफ़ दुनिया जे साम्हूं कीअं रखियो आहे। नऊज़ बिल्लाह, थोरो ॿुधजो तौबा नऊज़ बिल्लाह। हिन पैगंबर जी का बि घरवारी भली कान हुई। नऊज़ बिल्लाह। न्याणियूं त हुनजी ही हुई हिकिड़ी, बाक़ी त न्याणियूं हुनजे मनसूबनि हुनजी का आहे ई कान्हे का। हिन 23 सालनि में जेके माण्हू पाण सां गॾु रखिया सवाइ 3 खां या सवाइ 7 खां चङो को बि कोन्हे। जे ॾींहुं पैगंबर सगोरो दुनिया मां हलियो वियो सभु फिरी नऊज़ बिल्लाह वरी काफ़िरनि ॾे हलिया विया। ही तूं कंहिंजो बि नुक्शो बयान करे, ही तूं कंहिंजे बारे में पियो चई 23 सालनि में 3 माण्हू चार कया, 23 सालनि में 7 माण्हू चार कया। कंहिंजे बारे में पियो ॾसी क़ौम जे वॾेरे जी घरवारी ले त ॻाल्हां तोखे ॾिसां। MP MN जे शहर में बि ज़रा उन जी ज़ाल ले त बकड़ा लफ़्ज़ जो मियां तुंहिंजो चेहरो तो ॾिसां। हिकु कलमो पढ़ी ॻाल्हियूं कहिड़ियूं पियो करी त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी घरवारियुनि जा नऊज़ बिल्लाह ही है ना असांजी मंजड़ी मुआशरे वा। अल्लाह समझ दे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के की मञणो आहे, उन्हें जे साथियुनि जो की कदर करणो आहे, करणो पवंदो जो आखिर ॾिसत आहिनि कंहिंजा सोहबती। साल फरमाए तो सैयदना अबू बकर मजलिस मां उथिया पर परेशान आहे। ईमान वारा हा नंढे नंढे मामले ते परेशान थी वेंदा त हले छा थींदो, गलती थी वई आहे। साल फरमाए तो नबी सां गॾु वेठो हुजां, केरु अबू बकर सिद्दीक साम्हूं आया, पर आया इएं जेका गोॾ पातल हुन जा जेकी चादर वेड़ी हुयनि उन जो हिकिड़ो पांचो हेठि हुयो, हिकिड़ो पांचो मथे हुयो, हिकिड़ो पांचो काफ़ी मथे हुयो। जे नबी करीम अलैहिस्सलाम साम्हूं ॾिठो अबू बकर खे, पाण करीम अलैहिस्सलाम मजलिस वारनि खे चयो
पाठ फरमायूं ही तव्हांजे साथी सां कंहिं ज़्यादती कई आहे। एतिरे में सुना अबू बकर सिद्दीक वेझो आया। अबू बकर छा मामलो आहे? हदीस में तो पोयां पोयां सैयदना उमर बायो ॿई वेठा। सैयदना उमर पंहिंजी ॻाल्हि पेश कई, सैयदना अबू बकर सिद्दीक पंहिंजी ॻाल्हि पेश कई। पोइ नबी सी जेके जुमला चया हे क़यामत जे सुबुह ताईं जेके कलमो पढ़नि था हे उन्हनि जे लज़ीम जुमला पाठर में फहल तारीकू होली ॾियो ख़बर हे अबू बकर के जे अहिड़े क़िस्म जो तकलीफ़ूं जो दा परेशान थो थिए। अबू बकर के मुंहिंजे लाइ छॾे नथा सघो मुंहिंजे ख़ातिर। ठीक है तव्हां सम्झो सा इख़्तिलाफ़ आहे उनसां, तव्हां सम्झो सा उन सां तव्हां इख़्तिलाफ़ रखो था, पर मुंहिंजे ख़ातिर मुंहिंजी ज़ात ख़ातिर हे मुंहिंजो साथी आहे, हे मुंहिंजो रफ़ीक आहे, हे मुंहिंजो दुख सुख जो साथी आहे। जेकॾहिं सिद्दीक़ जो का मामलो आहे बि सही त मूं मुहम्मद जे करे माफ़ कयोसि। मालूम जो जे मोहम्मद के अजीम दा मञो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे सुबुह ते अक़ीदो रखणो पवंदो त हिन भलारे जी मजलिस में भलारी ही इने जे करे असांजो ईमान आहे। रसूलुल्लाह वाला सदन जा असहाब वाला सदन जो घरानो वाला छा त अल्लाह अहल बैत जो शान रखियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे हदीस किताब अल अदब मुफरद में इमाम बुखारी में खोड़ सारे किताबन में यह हदीस आंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो को मुसलमान जे लिए दुआ घुरे न गैर मौजूदगी में अल्लाह इहा दुआ जल्द कबूल कंदो आहे। बाद रिवायत अल्फाज ओ माण्हू जॾहिं दुआ घुरी बस कंदो आहे त फरिश्तो चवंदो आहे अल्लाह तोखे बि ॾे। माना इन दुआ जी वॾी अहमियत आहे। जॾहिं हिकिड़ो माण्हू के माण्हू लाइ दुआ घुरे ऐं घुरा तव्हां घुरो, पर वाह मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जो शान, सहाबा खां बाद में अहल बैत जो शान सारी दुनिया के चयो वियो आहे हर वक़्त पढ़दा रहो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मदिन। ऐ असांजा अल्लाह मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ते रहमतुन नाज़िल फरमा, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे आल ते रहमतुन नाज़िल फरमा। असां मिर्नी के चयो वियो आहे अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद। सब जा सब हर घड़ी चवंदा रहो अल्लाह मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे मथां बरकतूं नाज़िल फरमा, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे आल जे मथां बरकतूं नाज़िल फरमा। सहाबा अहले बैत रा दुआ घुरदा हा, ताबई अहले बैत रा दुआ घुरदा हा, तबा ताबई अहले बैत रा दुआ घुरदा हा, वक्त जा इमाम अहले बैत रा दुआ घुरदा हा। ज़मानो गुज़रंदो वेंदो ऐं बि घुरां थो तमामु घुरां थो अॻी में बि विची में बि सुम्हणी में बि सांझी में बि फजर में बि वितर में बि नफ़िल में बि सारी दुनिया जा मुसलमान मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे अहल बैत जे लिए हर वक्त दुआ घुरंदा अल्लाह इन्हनि ते रहमतूं नाज़िल फरमा, अल्लाह इन्हनि ते बरकतूं नाज़िल फरमा। ताजो क़यामत जो ज़मानो क़रीब ईंदो, महदी अलैहिस्सलाम बि दुआ घुरंदो, क़यामत जो ज़मानो क़रीब ईंदो, ईसा अलैहिस्सलाम बि दुआ घुरंदो। 2 मिंटनि जे लाइ मूंखे ॿुधायो जिन जे लाइ हेॾी सारी ख़ल्क़ दुआ घुरे उहे केॾा भलारा हूंदा। ये उन्हनि जो शान आहे पूरी ख़ल्क़ खे अल्लाह बाद रिवायत में अल्फाज अचंदा कुर्बे क़यामत जो ज़मानो ईंदो बाक़ी सभु मज़हब ख़त्म थी वेंदा। ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में वञी इस्लाम बचंदो, वञी इस्लाम ईअं खणी चओ त उन वक़्तु पूरी दुनिया में सिर्फ़ मुसलमान सभु निमाज़ूं पढ़ंदा, सभु दुआऊं घुरंदा, पंहिंजे लाइ दुआऊं घुरनि न घुरनि, अहल अयाल लाइ घुरनि न घुरनि, अहल बैत लाइ ज़रूरु घुरंदा। ॿुधायो त केॾो वॾो शान आहे उन्हनि जो। और नबी सी हिकिड़ी हदीस पाठ फरमायो हवाला हज़फ तो क्या गुफ्तगू मुख्तसर दो क्या थोड़ी थोड़ी तां में थकावट ॾिसां पियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जन्नती जवाननि जा सरदार हसन हुसैन सदैं ॿुधूं था मशहूर हदीस आहे। कॾहिं गौर कयो त छा अल्लाह हिननि माण्हुनि जो मक़ाम रखियो आहे, जन्नत केतिरी हूंदी का ख़बर कान्हे। हिकिड़े माण्हू अगरि उहो केतिरी मिलंदी थोरो इन ते गौर कयो। हदीस किताब से मुस्लिम में किताबुल ईमान में बाब आखिरी अहले नार में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान पर जेको आखिरी जन्नत में वेंदो न ये जेके जुमला ये दसे नथा त नबी वञी चुका, सिद्दीक वञी चुका, शहीद वञी चुका, अल्लाह वारा सभु जन्नत में विया। ईअं सणी सम्झो ख़ल्क़ सॼी में गुनहगार जेको न हाणे उन जो बि तज़किरो थिए, उन खे बि जन्नत में मोकिलियो वञे। हाणे फिर में जॾहिं उन खे जन्नत में मोकिलियो वेंदो न उन खे बि ॿ तशरीफ़ हिन दुनिया जेतिरियूं 10 दुनियाऊं जो वॾो दुनिया जो को मुल्क ॾिसो उन मुल्कनि जेतिरा 10 मुल्क गॾायो न उन खे जन्नत में एतिरी एराज़ी मिलंदी,
ज़हननि ते ज़ोर ॾियो। हिकिड़े माण्हू खे जन्नत में एतिरी एराज़ी मिले कि सारी दुनिया जा जेके जवान जन्नत में वेंदा त केॾी वॾी एराज़ी हूंदी। ऐं उन जे अंदरि गिलमान हूरूं इज़त अज़मत वारो माहौल। पर फरमाई ॿुधो हसन ऐं हुसैन जो शान इहो अथव त इहे हिन जहान जा सरदार हिन जन्नत जा सरदार ऐं उहा सरदारी अथनि जंहिंखे ज़वाल कोन्हे, जेका सरदारी ख़तम कान थींदी। कॾहिं इन जुमलनि ते गौर कर त अल्लाह अहल बैत जो केॾो वॾो शान रखियो आहे। उन्हीं जे करे असांजो ईमान आहे मुहम्मद करीम अलैहिस्सलाम सभ खां अज़ीम। उनखां बाद में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा साहब सभ खां अलीम, छो त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा साथी आहे। उनखां बाद में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा असहाब, खां बाद में अहल बैत सभ खां अलीम, छो त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घराणे जा फर्द हा। बल्कि गुफ्तगू मुख्तसर कंदो हला। असांजो त इहो ईमान आहे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे शहर जहिड़ो कंहिंजो शहर कोन्हे, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ॿोली जहिड़ी कंहिंजी ॿोली कोन्हे, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घरड़े जहिड़ो कंहिंजो घर कोन्हे, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे मस्जिद जहिड़ी कंहिंजी मस्जिद कोन्हे, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे पेरनि में जेका चप्पल पातल आहे कंहिंजी चप्पल अहिड़ी कान्हे का। यकीन ॼाणियो जे चमदो वञा कपड़नि जो तस्करो हिकिड़ी हिकिड़ी शइ जो तस्करो कयां गुफ्तगू तवील थी वेंदी। पर अची करे इते ॻाल्हि ख़तम कयूं। मोहम्मद हर ॻाल्हि में बेमिसाल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असहाब अहल बैत जी मजलिस महफिल मस्जिद ॻाल्हाइण ॿोल सभु शइ बेमिसाल आहे। अल्लाहु अकबर। वरी हिकिड़ी ॿी बि शइ ॾसिया, वरी ताईं हिकिड़ी शइ ॿी थी निकिरे जेका इंतिहाई अहम आहे, जिथे ते असांजो माशरो फासियो थो पए। सभु मजलिस में रबीउल अव्वल ताज़ी गुज़री आहे। हूं ते आम तौर ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा वार मुबारक आला, कपड़ा मुबारक आला, नाले मुबारक आला, मदीनो पाक आला, मक्को पाक आला, सब शयूं आला आला आला। पकड़ी जेते बि ॿुध मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि बि आला अथई। इहो कोन्हे तुंहिंजो शहर बि भलो, उनजा कपड़ा भी भला, उनजा साथी भी भला, उनजी मजलिस भी भली, उनजी महफिल भी भली, पर उनजी ॻाल्हि एतिरी त जॾी आ जो उनखे छॾे मस्जिद वारे मौली खे ॾिस साईं तूं ॿुधा छा सही आहे। इते मुस्लमान भटकियो थो वञे। जॾहिं त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जूं सभु अदाऊं अज़ीमन, पर जे सभिनी अदान मां सुने रसूलुल्लाह जे शहर का, इलाके का, असहाब का, हर ॻाल्हि का, हर मामले मां सब खां वॾी जेका अज़ीम ॻाल्हि आहे साथ उहा अमानत आहे जेका मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ते नाज़िल थी आहे, जेको नबूवत जो बुनियाद आहे। अल्लाह ताला फरमाए थो कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम युहा इलैया अन्नमा इलाहुकुम इलाहुम वाहिद। मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम एक इंसान आया, तव्हां वांगुर इंसान आया, पर मुझे अज़मतन जो रफ़तूं बुलंदूं इने जे लाइ जो मां मोहम्मद पंहिंजी मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो, मां अल्लाह जी वही सां ॻाल्हाईंदो आहियां। मालूम जो मुसलमानो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो जी बाकी अदाऊं बेमिसालन, बाकी औसाफ बेमिसालन। चवणो पवंदो त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो ॻाल्हियूं बि बेमिसालन, हदीसूं बि बेमिसालन, जुमला बि बेमिसालन, एॾा वॾा बेमिसालन जो अल्लाह तो फरमाए वन्नज्मि इज़ा हवा मा दल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। फरमाया खबरदार इन सोच जो तो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ही पंहिंजी मर्ज़ी सां ॻाल्हाए नथा पूरी दुनिया में, पूरे खिते में, पूरे ज़माने में, बल्कि क़यामत जे सुबुह ताईं इन हज़ारे लखे किरोड़े अरबे खरबे इन लातादाद माण्हुनि में हिन शख्सियत जो, वाहिद शख्सियत जो इहो मक़ाम आहे जेको ॻाल्हाइनि था सो अल्लाह जे तरफ़ां
ही वाहिद शख्सियत जंहिंजे ज़ुबान जो हिकिड़ो हिकिड़ो जुमिलो असांजे तरफ़ां वा हिन जे बारे में सी तव्हांखे हुकुम था ॾियूं हिन जे पोयां लॻी पओ हिन जी पैरवी कयो सारी दुनिया में हेतिरा सारा ॾिसो था क़ुरान जा 30 सिपारा पढ़ी ॾिसो फरमायो असां कंहिंजो तव्हांखे हुकुम नथा कयूं त हिन जे पोयां लॻो पर ॿुधो ॿुधो हाँ मुहम्मद जो इहो शान आहे क़ुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। भले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने चई बुरा अचो अचो मुझे पोयां लगो रब तव्हांजा गुनाह माफ करे तव्हांखे पंहिंजो महबूब बणाए छॾींदो। कुरान जे 30 सिपारनि में हिकड़ी आयत ॾेखारियो जो रब इहो इशारो के ॿेड़े बि कयो हुजे यकीनन हिन ख़ल्क़ में मोहम्मद अज़मतन में बेमिसाल आहे तुंहिंजूं ॻाल्हिड़ियूं बि बेमिसाल गॾो गॾु वरी ईअं बि ॾिसो वियो ॿिया ग़लती करे सघनि था असां वटि थोरी खोपड़ियूं उबतियूं थी वियूं आहिनि मुस्लमान जी अॼु सोच आहे साईं मारो ग़लती थोरी कंदो चरिया किथे पढ़ियो हुई अनसिधी तरह हू चवे थो या नबी साईं वारी ॻाल्हि जेका तो मौलवी साहब ॾसी आहे न इन में ग़लती थी सघे थी इन में किथे को अॻियां पोयां असीं जेको कयूं पिया उहो ग़लति कोन्हे वो इतनी फितनन जी जड़ ठही रुगो फिरका 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 हर फिरके वञी पंहिंजो चङो चूंडियो हो तो चए बाबा मुआरो सही आहे वो ॿियो तो चए बाबा तुआरो तो छा मारो तो सभिनी खां भलो आहे ओ मारो तो एॾो अज़ीम आहे तुआरो तो तुंहिंजो कुझु कोन्हे असां वारो जेको साईं आहे न हुन हिकिड़े ॾींहुं घटी में ई पियो चयो हो परदी चई छा थो करे साईं चई हितां बि मदीने जूं कुतियूं पियो हकले असां ई तबका ठाहिया पोइ इहो सोचियो अरे अल्लाह जा बानो कुरान का पुछो रब तो फरमाए त खतान खां पाक वही इलाही जी डायरेक्शन ते हलण वारी हिकड़ी ज़ात फिर इसरी वरी बेजे रुजू कयो या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउर रसूल अल्लाह जो चयो मनो अल्लाह जे रसूल जो चयो मनो व उलिल अम्रि मिनकुम पंज जिम्मेदारन जो चयो मनो पर ॿुधो इन तनाज़अतुम फी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि व रसूल जॾहिं इख्तिलाफ ॾिसो था इंतशार ॾिसो था चार अलॻि नज़रिया थी करे खड़ा थिया हिकिड़ो हिकिड़ी ॻाल्हि करे थो ॿियो ॿी ॻाल्हि करे थो टी ॻाल्हि करे थो चौथो चौथी ॻाल्हि करे थो अल्लाह जे क़ुरान क़यामत जे ॾिहाणे थी दुनिया जे साम्हूं हे दीन ॾसियो आहे ओ मियां ॿुध दीन आहे छा ओ मियां ॿुध शरीयत आहे छा ओ मियां ॿुध मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जो शान छा के फिरकनि जे चक्कर में पइजी पंहिंजे फिरकनि में चंबड़ी वञनि दीन कोन्हे को दीन कहिड़ी शइ जो नालो आहे अल्लाह ताला फरमाए थो फ़इन तनाज़अतुम फी शैइन जेकर तव्हांजो कंहिं शइ में इख्तिलाफ थी पवे फरुद्दूहु इलल्लाहि व रसूल मसलन जे हल जे लाइ वरी बि मोटो रब जे रसूल दा मोटो कुरान दा मोटो हदीस दा ए जेका तव्हांजा इख्तिलाफ थी तव्हां खां थोरो पुछां थो पहिरीं अॼु बि कुरान अॻ में बि कुरान हो सभ खां पहिरियां नाज़िल कॾहिं थियो असहाब जे ज़माने में अबू बकर उमर उस्मान सभ खां पहिरीं त ख़िताब इन्हनि खे असीं पोइ आया कुरान जा मुखातिब तो क़यामत ताईं हूंदा सब कुरान जा मुखातिब आहिनि पर अव्वलीन खिताब असहाब साहब फ़इन तनाज़अतुम तशरीह जो तौर ते चयो अबू बकर उमर उस्मान अली ऐ असहाब जी जमात फ़इन तनाज़अतुम फी शैइन जॾहिं तव्हांजो इख्तिलाफ थिए हिकु ॿिए ॻाल्हियूं न मोटाइजो त हिन देखा ही जी चवे कयूं ही जी चवे कयूं न फरुद्दूहु इलल्लाहि व रसूल सभु शइ छॾे नबी करीम अलैहिस्सलाम ॾे मोटो सारी दुनिया जो ॻाल्हियूं हिते ईअं नाहे त असीं रुॻो मुखालिफ़ ले था चऊं के हिकिड़े तबके ले था चऊं असांजी का ॿिटी पॉलिसी कान्हे का डबल पॉलिसी कोन्हे हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॻाल्हि ग़लति आहे छॾे ॾियो साईं जी ॻाल्हि ग़लति आहे छॾे ॾियो साईं जी ॻाल्हि ग़लति आहे छॾे ॾियो इमाम बुखारी अहमद बिन हंबल इमाम शाफी इमाम मालिक ओ भला के ही त असीं था चऊं असहाब रसूल जी सोच तो पढ़ो इन खां त वॾा ख़ल्क़ में अंबिया के बाद में हुआ ही कोन के पर दुनिया के जीअण जा ढंग ॾेई विया ओ ॾसे विया ओ दीन आहे छा इस्लाम आहे छा रसूलुल्लाह जी अज़मत आहे छा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे फरमान जी हैसियत आहे छा
बुध मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे फरमान दी हैसियत इहा थई जो अबू बकर जी गाली दी मदद थी वेंदी चवण वारो आऊं कोन आहियां खुद सिद्दीक अकबर खुद सहाबा जी जमात चंद मिसाल न तव्हां के उम्मत वट अहल सुन्नत वट मुत्तफिका तौर ते सब खां भलारा केरा उम्मत में खुलफाए राशिदीन किबार सहाबा अहले इल्म पत्थर रखते बदो इमाम मालिक की किताब मुता पढ़ो किताबुल फराइद पढ़ो दादी जे वरसे तक जो बयान पढ़ो जिन उमर जे मजलिस में पोड़ी आई अल्लाह केड़ो सोनो ज़मानो हो वक्त जे अमीरुल मोमिनीन जी दरबार में पोड़ी बींदी पोड़ी जी बुधंदा आज असी हले केड़े ज़हन में आहियूं मुसलमान के जी थोड़ा चार पैसा अचंदा वो पंहिंजा रंग ठंग बदलायो होगे हकीकत में अल्लाह बाने के जेतिरो ॾे न एतिरो शुक्र कंदो वञे एतिरो झुकंदो वञे इंकसारी कंदो वञे पर असांजा हाल इहे त माशरे जा जंहिंखे जेतिरो मिले थो उन्हनि में एतिरी अना एतिरी अकड़ खबरदार हे रविश बदलियो हे ईमान वारनि जूं अदाऊं अथव सिद्दीक अकबर पूरी उम्मत चा अमीरुल मोमिनीन पोड़ी आई आहे हिकिड़ी अमीरुल मोमिनीन मुंहिंजो पोटरो फोत थी वियो आहे मुखे को मीरास में मिलदो न मिलदो हिस्सो वो तसव्वुर पैदा कयो को ज़हन ते जोर जो इंगड़ी मजलिस लगी पई आ 50-100 मानू बैठा पोड़ी आई उन्हें पंज सवाल लिखियो अमीरुल मोमिनीन मुझे मसले जो हल बुधायो पान छा बुधायो मा समय तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ज़ी लक बिशै ओ जोनी जो को तो सवाल दसो इन सवाल के बारे में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम का का भी शैतान बुदिया थोड़ी देर जलेते बिही वन सिद्दीक अकबर ये भी चीज सके तो पोड़ी हल्या आऊं तोके फतवा दिया पोड़ी तुझे सवाल जो जवाब ही दो दिया यकीनन ना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला नो क़यामत की सुबह की दुनिया के नसीब पिया आया सिद्दीक अकबर पर फैसला कया तो मोहम्मद जी हदीस के मुताबिक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रसूलुल्लाह जे तरफा जे करे रहनुमाई मिले थी ये फैसला कया दो पांच फरमाइंदा पोड़ी ओ गुडड़ी तुझे बारे में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम का मुकाब हदीस कान बुधिया वो भी फैसलो कौन बुधवा हदीस में जो सामो को साहबी सगोरो बिठो सो थी बिठो अमीरुल मोमिनीन मुंह हदीस बुधिया अन्ना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आता हसदोस मुख्य खबर नबी करीम अलैहिस्सलाम ने दरबार में एड़ो फैसलो आंदो बियो हो मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेरी औरत के छो हिस्सो ॾियारो हो हदीस आई पाण फरमाइए शहदु मा का बियो को आए जे ॻाल्हि ॿुधी हुजे ॿियो साथी मोहम्मद बिन मसलमा उन्हें इशारो किया इन्हें भी ॻाल्हि ॿुधी आहे सिद्दीक अकबर पंहिंजी राय ख़त्म करे फैसलो ॾिनो त हिन औरत जे लाइ हिस्सो आहे छो त मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो फैसलो आहे क़यामत जो सुबह ते दुनिया के दसो तो वने एकड़ो छ मुलन मरोड़न वारो इस्लाम बयो अबू बकर सिद्दीक वारो इस्लाम सिद्दीक अकबर वारो इस्लाम ओहो थव जे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दी तालीम सिद्दीक दे फतवा दे बरक्स सिद्दीक के खबर कोने जे तुम मुजी गाल के छड़ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दे ही फैसलो वा उन्हनि पंहिंजी राय ते फैसला ही कोन कया सही बुखारी पढ़ो किताब तिब पढ़ो मुसलमान शाम दे सरहद ते बिठा खबर पई त शाम में ताऊन अची वई आहे गड केरे उमर सैयदना उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु पाए जो मानो आयो को सुझेव जो कोई मुकाबले जो आई कोन को ओने उमर जड़ो मानू हाने पुछा पियो करे दियो खबर छा कई वापस मदीने हलो जे शाम दे हलो राय जो हदीस बुधायो पाकरी में निक गाल बुधायो को फैसलो बुधायो सब चुपन ही वो जमानो हो मसलन जे हल जे लागे के चमदा हर नबी सही जी हदीस बुधा ते अज सां पूछो तो वने साईं तू जी राय छा है साईं तू छा तो चई हे सवाली शैतानी दव हे ख्याली शैतानी दव मोमिन अल्लाह जे कुरान में से मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे फरमान जो तलवार सुने फारूक आजम पूछा के का हदीस को मसले जो हल सब चुपन सब असहाब रसूल की जमात ताबीन की जमात मसलो हल ही न पियो दे कने हल थियो ओ जरे अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु ताला नु आया दिठो तो मुसलमान परेशान बीठा चार शहदे बिठा चार शहदे छो परेशान अब्दुर्रहमान खबर कान दी जा शाम में ताऊन अची हुई
अमीरुल मोमिनीन असां खे चयो त हाणे अॻिते हलूं पोइते हलूं। ही मोमिन हा जिन जी सोच ही त फ़ैसिलो उहो ई हूंदो जेको नबी करीम इस्लाम जी तालीम जे मौजूद। हाणे के वटि नबी सिंह का हदीस कान्हे। अब्दुर्रहमान बिन औफ चए थो मूं वटि हदीस मौजूद आहे, मूं वटि फ़ैसिलो मौजूद आहे नबी करीम अलैहिस्सलाम जो। वो ॿुधाए थो मुशरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो कि इलाइक़े में बीमारी आई हुजे त न वञो, जेकॾहिं किथे अची वई आहे तव्हां रहो था तव्हां इलाइक़ो छॾे करे भॼी न वञो। हेॾा सारा असहाब हा, कंहिंजी सोच ते फ़ैसिलो न थियो, फ़ैसिलो थियो त मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी हदीस जे मुताबिक़ थियो। यकीन ॼाणो जी अॻिते मिसाल खणी वञो, अले केतिरा मिसाल गौर छो नथा कयो। हिकु ॿिनि ॻाल्हियुनि ते गौर कंदासीं। असहाब जी जमात, असहाब जी जमात पंहिंजा फ़ैसिला, पंहिंजूं सोचूं, पंहिंजा ख्याल, पंहिंजा इरादा पेशी नथा कनि। ॼण अर्सी जी तरह ॾसिंदा असांजो ईमान आहे त असांजूं सोचूं दीन कोन्हनि, दीन मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तालीम आहे। अॼु यकीन ॼाणियो इहा सोच पैदा करण जी ज़रूरत आहे। जे अॼु असीं सोच पैदा कयूं फ़िरक़ावारी ख़त्म थी वञे, इंतशार है इख्तिलाफ खत्म थी वने। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी शान में इहो वा जो हिन ज़ात अक़दस जे करे सब ॻाल्हियूं छॾियूं। पाण करीमन जी हदीसन सां चंबड़ी वञूं, फरामीन सां चंबड़ी वञूं त इहो करे छॾियूं जेसीं जहिड़ा आहियूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि जे अॻियां करे ॿिन को कोन पुछंदासीं। क़ुरान चए थो इहे अथव ईमान वारा। इन्नमा कान क़ौलुल मुमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अताना। दिल और मोरी जा जवान और सब को चए तो मोमिन पर हेडे कुरान फरमाए तो तव्हां मोमिन केरा जे मोमिन बणजे चाहियो था हे खसलतूं पैदा कयो, हे औसा पैदा कयो। तो फरमाए मोमिन चाहे मर्द हुजे, मोमिन चाहे औरत हुजे, जॾहिं उनखे चयो वेंदो आहे अल्लाह जो फ़ैसिलो आहे, हे रब जे रसूल जो फ़ैसिलो आहे, मोमिन कॾहिं बि चवंदो त ही छा थो चवे, ही छा थो चए, हिन जी राय चाहे, हिन जी राय चाहे। मोमिन जे ज़बान मां हिकिड़ो ई जुमिलो निकिरंदो ऐं यक़ूलू समिअना व अताना जी ॿुधो से थी कयो से रब जे रसूल जो कोड हक़ आहे। فما كان لمؤمن ولا مؤمنة إذا كان الله ورسوله أمرا أن يكون لهم الخيرة من أمرهم। अदवरना थी नथो सघे जो को मोमिन मर्द हुजे, थी नथो सघे जो का मोमिन औरत हुजे रब जे रसूल जे फ़ैसिले जे साम्हूं का ॿिन को पुछे का पंहिंजी राय ॾे। हाँ जेकर ॾेई वठंदो त क़ुरान फरमाए थो क़यामत जो सुबुह थी ऐलान मोमिन थी नथो सघे। फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैता व युसल्लिमू तस्लीमा। रब फरमाए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मानो तुझे फैसले के हरफ आखिर न समझे तुझी हदीस से चरखाबाद में वो मोहम्मद है तो जो शाना ए मिठा मोहम्मद करीम अलैहि सलाम है तो जो माना ए मोहम्मद करीम अलैहि सलाम तो के सुनान जो ही तरीके कारा जेको तुझे फैसले का बाद में जर्रे बराबर पंजे दिल में तंगी महसूस करे मां रब कसम खड़ी ऐलान दो गया मोमिन आही कोने को रब वत मोमिन हुए जिन मोहम्मद करीम अलैहि सलाम के ये सुनातो हुजे, ये सुनातो हुजे, ये अजीम समझो हुजे, ये महबूब समझो हुजे, ये मुकर्रम समझो हुजे, ये अल्फाई आला समझो हुजे जो सारी दुनिया छड़नी आ पर मोहम्मद करीम अलैहि सलाम दे नसीहतन के विसारणो कोने। यही माना है जलसन जी। असीं के फिरके जी दावत ॾियूं कोन्दा, के टोले जी दावत ॾियूं कोन्दा, का तोड़ फोड़ ते चाहियूं कोन्दा। असीं इहा ई दावत आहे मुसलमानो मिठड़े मोहम्मद करीम अलैहि सलाम के इए मञो जी रब तो मञ रहा है, जी तो कुरान मञ रहा है, जी थी हदीस मञ रहा है। इए कदर कयो पान करीम जी नसीहत के इए सीने सां साण असहाब अज़ीम छो बणिया। यकीन ॼाणियो नबी करीम अलैहि सलाम जो नसीहत जी ॿुधऊं न हयाती पंज सीनन में साडे किरे। मुस्नद अहमद पढ़ो, सुनन अबू हुरैरा जो हदीसूं पढ़ो, सही बुखारी पढ़ो, किताब सौम पढ़ो, बाब सौमिल बीज पढ़ो, मुख्तलिफ मकामात है। सुनन अबू हुरैरा के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया अबू हुरैरा हर महीने में 3 रोजा रख जा। पान करीम सिर्फ हिकड़े चक्कर चयो पर मुस्नद अहमद में चए तो जॾहिं ताबई अबू उस्मान नहदी पुछा के वॾे वक्त खां पोइ सुनन अबू हुरैरा खां
रोजा की रखदो कई फतसो नफली रोजा रखदो की रखदो छा तरीक़ेकार पान फरमाइंदा अबू उस्मान और हर महीने जा 3 रोजा जरूर रखदो जे इब्तिदा में निकली वजन बाद में रखदो इच्छा हो कि दुनिया के पैगाम हो रसूलुल्लाह के हदीसन के सीनन में सांडण सीखो ही तब वफा ही तब कदरदानी ही तब मोहब्बत ही तब जुड़न जो तरीको ही केड़ी अकलमंदी चे भी 14 नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जवार मुबारक आला कपड़ा मुबारक आला चप्पल मुबारक आला सब शयूं आला जने उन्हें मोहम्मद करीम सलाम दी हदीस अॻियां तव्हांजे रखी थी वञे चवंदा न मौलवी साहब न ये बदलायूं पंहिंजो पाण के ये असां पंहिंजे मुआशरे के बदलायूं ही केतिरा सारा मूंखा कम तव्हां में ॿुधी चुका आहियो ही यकीन जा अल्फाज न कहते तनकीदन न कंहिंसां इख्तिलाफ न कंहिंजी दिल आज़ारी मक़सूद आहे दर्द भरिया अल्फाज सब जेके तव्हां खां पुछियो थो वञे अॼु असीं जेके कम कयूं पिया ॿिनि मिंटनि जो न सोचो छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इहे ॾसिया हर कब्रिस्तान में हिकिड़ी कबर पक्की हूंदी आहे तव्हां खां पुछा तो नबी से पंहिंजे हयाती में घणियूं कबरूं पक्कियूं कराए हिकिड़ी बि न हर कब्रिस्तान में हिकिड़ी कबर जे मथां तव्हांखे बहितरीन बिल्डिंग नज़र ईंदी मुसलमान आहियो फिरका टोला पार्टियूं सभु छॾियो ईमान सां अल्लाह खां डरी करे मूंखे ॿुधायो मोहम्मद करीम इस्लाम नबूवत जे 23 सालनि में कहिड़ी कबर जे मथां बिल्डिंग ठाराई सैयदना हमज़ा जहिड़ो जवान शहीद थी वियो सैयदा खदीजा जहिड़ी ख़ातून दुनिया मां हली वई सैयदा आशा फरमाए जो हुयूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिंदा जेके घर वारियूं मन कदे मूंखे उन्हनि ते रश्क कोन आयो मूंखे रश्क आयो खदीजा ते नबी से के एडी तो वणदड़ हुई कुर्बानी जे ॾींहनि में गोश्त कटजी ईंदो हो पाण फरमाईंदा पहिरियां त वञो खदीजा जी सहेलियुनि खे ॾी अचो पाण फरमाए हिकिड़े ॾींहुं आयशा ख़बर थी खदीजा आहे के दुनिया मुसा बेवफाइयों करण ते तुल हुई पर खदीजा मसा उन्हें टिम ते वफाऊं पे कई ओ दोस्तों दलवर मोरी दा जवानो वह खदीजा भी शहीद वही वफात करे नबी सीधी हयाती में 40 कुर्रा पान करीमन जे जमाने में शहीद था किबार सहाबा अहिड़ा भी शहीद था अहिड़नि भी वफातूं कयूं जिन जे लाइ वॾा तज़ीब वारा जुमला पान करीमन चया कॾहिं कंहिं जे लाइ इहो चयूं पान फरमाए ही जी फौत थियो आहे रब जा फरिश्ता जे मथां परन सां छाऊं कयो बीठा के जेले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ईअं फरमायो ही जी फौत थियो आहे त रब जो अर्श बि कंबी वियो आहे कॾहिं के जे बारे में मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फरमायो ही जेको सहाबी सगोरो इनके जन्नत में उहा पोशाक मिली आहे उहो लिबास मिलियो आहे उहे कपड़ा मिलिया आहिनि उहो मुंहिंजा साहब ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने हथड़े में रूमाल ॾिसी चओ था केॾो भलो आहे पर उनखे जेका जन्नत में पोशाक मिली आहे उन जे साम्हूं हे रूमाल कुझु कोन्हे को एडा वडा वेझा फलारा नबी करीम अलैहिस्सलाम जो 3 न्याणियूं पान करीमन जी हयाती में फौत थी वियूं नबी करीम अलैहिस्सलाम जा 3 पुटड़ा मिस्टर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी हयाती में फौत थी विया ओ दलोर मोरी जा मुसलमानों पुछण तो चाहियां हिकड़े के माण्हू जे बारे में ॿुधायो नबी करीम अलैहिस्सलाम उन जे कबर जे मथां को मक़बरो जोड़ियो हुजे कवडी लिखाई कई हुजे के मुजाविर बनाए करे विहारियो हुजे बल्कि हाँ इन्हें जे बरक्स तो के इहो ॿुधायां सही मुस्लिम किताबुल जनाए सने जाबिर तो फरमाए ना रसूलुल्लाह के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी करीम अलैहिस्सलाम जने ने का मना फरमायो के कबर के पक्को कयो वने नबी करीम अलैहिस्सलाम जने ने का मना फरमायो अय्यु कुतब अलैहि के कबर ते लिखो वने नबी करीम अलैहिस्सलाम जने ने का मना फरमायो के कबर ते मुजाविर बर्जी करे वेठो वने सारे दुनिया में हदीसन या किताब मौजूदन दिल भरो तवा के दर्द भरो पैगाम दई वना हिकड़ी का हदीस ॿुधायो जो मिस्टर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम को मुखबरो जोड़ियो हुजे तो तवा छो था जोड़िया मिस्टर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के कबर जे मथा चादरू रखियो है का हदीस यकीनन न पुछो था रखो नबी करीम अलैहिस्सलाम जे नबूवत जे 23 सालन में कदे हिक चक्कर के मिस्टर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के चयो हुजे कि मुरादूं पूरियूं न थींदी दिन कबर ते चक्कर लगाए जा के जो भलियूं भलियूं कबरूं हूं केड़ा भला भला जवान हा
के बदर जा शहीदा, के ओहद जा शहीदा, के खंदक जा शहीदा, मुख्तलिफ अजीम साहब सगोरा हिकरो को वाक़ियो बुधायो मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज कन सिंध में हिंद में नजर पवे थी असा मुसलमान जी यकीनन असांजी जिंदगी जे अदान के ॾिसूंदा अॼु असां जो मुश्किल कुशाऊं कब्रन वारा कंदा उन्हनि जे दरनि ते वञूं था उन्हनि खां घुरूंदा फिरकन के छॾियो टोलिन के छॾियो पार्टिन के छॾियो खुदा लग मूंखे हिकिड़ी का अहिड़ी हदीस ॿुधायो मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जे 23 साल में करे हिकड़े अगर कंहिंखे चयो हुजे जे मुश्किल मामला जॾहिं 7 सूमर हिते अचां 5 सूमर हिते अचजां 5 जुमा हिते किथां ई वञी ॻाल्हि ए मामला ए छाचो दोहल वजे पियो गाड़ी आई आ छाचो अरे इन बांस बासी इन कबर ते हाणे छोकरे जी झंड ते लागिंदा मुसलमान हो मुसलमान तव्हां कुरान आहे घर में आहे हदीसूं आहिनि तव्हांजो दीन बुको आहे अधूरो तव्हांखे मिलियो या पूरो मिलियो मियां पूरो कुरान तो चल मायदा में अल यौम अकमलतु लकुम दीनकुम रब फरमाए मुसलमानों तव्हांजो दीन पूरो अथव पूरे दीन में ॿुधाईंदे 23 साल में करे नबी सी कंहिंखे चयो को ॿार ॼमे त पोइ कबर ते वञी करे वार लाहे मथे जा आहे को कॾहिं ॿुधो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयो हुजे त वञी भत हे देगड़ा हे मानियूं कबर कंहिं ते लाहियो सुझे के हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नबूवत जे समूरे ज़माने में अॼु ते इख़्तिलाफ़ जी जाते कि मौलवी साहब खां पुछा कर यारी मुहर्रम में असांजे शहर में जेके रंग ढंग हुया हे कॾहिं मदीने में बि थिया कोन थिया ये जेके रबिल अव्वल में असां माहौल ठाहियो अल्लाह खां डिॾी ईमान सां मौलवी साहब ॿुधा तुंहिंजो फिरको जेको बा तुंहिंजो पार्टी जेकी बा तू जहिड़ो असांजो कंहिंसां कोन्हे असीं त कुर्ब जी कचहरी कई तोखां दकिड़ो मोहबत सां उल्फ सां पुछा कयो हीउ जेको रबिल अव्वल में अञा ते सोशल मीडिया ते फेसबुक ते वीडियोज़ हलनि पियो अॻे मर्द नचंदा हा हाणे अचण वीडियोज़ न अचनि मायूं बि नचनि पियूं संभरी ठही तयार थी कैमरा वारे के साम्हूं विहारे मायूं बि नचनि थियूं इन बि सी आमद जी ख़ुशी आहे मर्द बि नचनि पिया घटिन में ॾिसूं था छोकिरा बि नचनि पिया कॾहिं अल्लाह खां डिॼी करे ॿुधायो मिठे मोहम्मद करीम सलाम नबूवत जे 23 सालनि में ये कम कया हे प्रोग्राम हे जलसा हे तौर हे तरीक़ा यकीन ॼाणियो वरी जो अञा अॻिते वधूं था तकलीफ़ थी पिरे मौलवियुनि जूं कलाकनि जूं तकरीरूं कलाकनि जा ख़ुतबा बाबा तव्हांखे मुश्किल अचे न ओ फिलाणे खे सॾ कयो कहिड़ी हदीस में अॼु ते असां तॾहिं हदीस कान पढ़ी आहे हदीस के किताब में कि मुस्लिम किताब में का हदीस हुजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो जेके खे तकलीफ़ ॾियनि के माने खे सॾ असां वटि छा हूंदो आहे असां वटि हिन दौर में हिकिड़ो ॿियो तौर तरीक़ो हर के माण्हू जो सोच आहे बाबा हिकिड़ो पीर साहिब हुजणु ज़रूरी आहे पोइ माण्हुनि खे चयो वेंदो आहे जंहिंजो को पीर कोन्हे उनजो शैतान पीर आहे तोखां पुछा थो क्या नबी करीम इस्लाम दुनिया में छॾे विया लगभग लख जे क़रीब सहाबा जी जमात हुई इख्तिलाफ थी सके थो तादाद में उन्हनि नबी सही खां पोइ कहिड़ो पीर चूंडियो जे वटि फैज़ वठण ईंदा जेका पंहिंजे सिलसिले में शमूलियत कराईंदा ये शयूं आयूं किथां यकीन ॼाणियो जेकॾहिं ईअं वींदो तलाश कंदो ॿोला कंदो ओ लिखिया पढ़िया मुसलमान जेको कमु कनि पिया अक़ीदत सां बेइल्मी ईसाई चवंदा ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु आहे चवंदा पर छा हिनखे ईसा अलैहिस्सलाम ईअं चयो हो कोन चयो मोहब्बत में अथनि ईसा अलैहिस्सलाम ईअं कोन था चवनि कोई ईसाईनि जे दिलि में ईसा अलैहिस्सलाम सां मोहब्बत अथनि पर भुलियलनि भटकियलनि उहे कम पिया कनि जेके ईसा अलैहिस्सलाम चया ई कोन यकीन ॼाणो असांजा हाल बि अले केतिरा असांजे माशरे जा कम आहिनि को मुसलमान सच ॿुधण लाइ तयार कोन्हे सच सम्झण लाइ तयार कोन्हे ऐं सच बि केॾो सुहिणा लफ़्ज़ रुॻो इहो था चऊं मियां तूं बि मुसलमान ऐं बि मुसलमान असां मिरनी जो कलमो हिकिड़ो वेह गौर वीचार कयूं त नबी सी कहिड़ियूं ॻाल्हियूं चयूं रुॻो एतिरो कंहिंखे चवनि चवंदो ही मौलवी साहिब ही त वहाबी थो लॻे ही कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे हे असांजे कब्रस्तान ते वञो जनाज़े निमाज़ ते वञो यकीन ॼाणियो 30 सेकंड जनाज़े जी निमाज़ 40 सेकंड जनाज़े जी निमाज़ पर जनाज़े निमाज़ खां पोइ मौलवी साहिब चवंदो हाणे वियो कुल पढ़ो सही ज़ईफ़ इख्तिलाफ सब पंहिंजी जाइ ते कॾहिं ॿुधव अॼु ते अल्लाह खां डिॼी मूंखे ॿुधाए नबी सी कॾहिं साहब खे चयो बाबा वियो 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 कुल था पढ़ो फलाणे फौज शुदा खे बख़्शीदा ॿुधव कॾहिं हे किथां कुल आया
वरी जनाज़े का पो वेही करे दुआ घुरन। अज ते के हदीस मुस्नद किताब में बुधो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो हुजे बाबा जनाज़े का पो वेही दुआ घुरबी। असहाब सबरन मां के कदे चयो हुजे बाबा जनाज़े का पो वेही दुआ घुरबी। टे डी छात टीजो जरूरी आ। हींअर मुसलमानन जो ज़हन टीजो जरूरी आ। हदीसन जे किताबन में कदे दिस नबी सिन ज़माने में केतरो फौत जो को टीजो को चाली हो को 12 हो को जुम्मानो ओए गौर कयो। 8-10 छोकड़ा वने गाए सिपारात में तने केड़े दा में कैसी खत्म हुआ। अरे खैर था छाए खत्म जीजू ते बाहर गड थींदा ये सिपारा पढ़दा सिपारा पढ़ी फौज शुदा के बख्शीदा। मुसलमानों कुरान तो फरमाए इत्तबिऊ मा उनज़िला इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिऊ मिन दूनिही औलिया। उन्हें शे जे पोया लगो जेका आसमानन ता नाज़िल थिया पोया लगो मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनन जो नक्शे कदम तवाले राहे हिदायत जे उन्हें के छडे विठवेंदो ते जाए जहन्नम में मड़ाए वेंदो। कुरान कुरान वमन युशाकिकिर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा। अर्द फरमाए मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के छडोरे जी जाए जहन्नम। अल्लाह का जदी करे बुधायो अजती कदे बुधो तो त नबी करीम अलैहिस्सलाम जे जमाने में खत मेले मानू गड थींदा। अरे चादर बिछाए पथरियूं रखे बाबा सलाह शरीफ ता कढो। अरे मुसलमान नहीं यार। अरे फजर जेका पढ़ूं को चेन 4 रकात पढ़दा था। अरे बाबा 2 रकातूं ना 4 पढ़दस न वधाया दो सवाब घणो थींदो। सब मौली चंदा बाबा न वधंदी साईं छो न वधंदी जे दीन जेको मिलियो बा न उन में वाधा ना है करण। साईं हेडा थकल टुटल परे का आया वो जुम्मो पढ़ो फलाणे शहर में अज मेहरबानी कयो जुमे जो 4 रकातूं पढ़ायो न बाबा 4 की थी साईं परे का आया जे पढ़े खुद मौली साहब न बाबा दीन में वाधारो किथे आ। यार इनकारी साहब जी अजान ॾाढी सुठी आ हिन कदी पारत कयो त अल्लाह अकबर 4 चक्कर जे 12 8 चक्कर थे आवाज ॾाढी भली है। नालो भला जो तो वठे तारीफ रब जी मौली साहब तो न तो बाबा दीन में आई कोने को। अरे जे दीन में ये शयूं कोने ने किथायूं रख खत्मा तीजा 40 असी रस्मन में गर्क थी जावे। ये गालियों तमा के छो पियो दसा यकीन जानो न आऊं जेरो रहंदस न तमा जेरा रहंदो। रब तो फरमाए असा के इंसान के बनी बशर के बल्कि मखलूक के हमेशा रहणो ही कोने सबनी के फना देणो वा। ही जिंदगी तवा के मुख्तसर मिली आ अल्लाह जे हुक्मन जी नबी करीम अलैहिस्सलाम जे हुक्म जी पोइवारी करे पंहिंजी आखिरत छायो। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के मञन सिखो उनके सब का आला समझी सब का अरफा समझी उन्हें जी तालीम के हरफ आखिर समझी उन्हें जे नक्शे कदम दे हलो त अल्लाह राजी थे जो ने जे दीन में इजाफो दा कयो वाधारो था कयो। अज मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे अदान सा बेवफाई दा कयो रुगो इहो चई त ही करे तो ही करे तो ही चवे तो ही चवे तो याद रहे इन जिंदगी में जकन मौत आई या वफादारन वाली मौत काने। सबनी गाली जो खुलासो ईमान हो हन गुरदे मुजो तवा जो मिर्नी जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सब का अजीम हिन बलारे जी मजलिस सा हियो गुलशन दे जो हर गुल अजीम हियो हो बाग जे बाग जो हर वन अजीम सब असहाब अजीम सब अहल बैत अजीम हिन सगोरे जी हर अदा अजीम हिन जो हर गुफ्तगू जो जुमलो अजीम हिन सा वफादारी इन शे जो नालो वा खल्क में जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सब का आला अर्फ हिन जी तालीम हिन जो फरमान एक आईने एक तराजू जे मिसला सारी दुनिया के छड़े सकदे तो पर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के छड़े न तो सके के जी गाल बुध भी वरी पंजो पान का पुछबो त ही तो चवे पर ॾिसो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम छा तो चए जी सोनो रसूलुल्लाह चंदो इए कबो उनन जी तालीम दीन अल्लाह जी रज़ामंदे जो सामान अल्लाह जी जन्नत जी राह रब का दुआ ता गुरु मालिक मुके तवा के ॾिसण वारी अख दे कदर वारो दिल दे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी जात सा ओहा मोहब्बत कयो जेका असहाब कई अहल बैत कई सर सालिहीन कई उनन जी तालीम सा ओहा वफादारी कयो जेका सर सालिहीन कई असहाब कई अहल बैत कई जिंदगी में तमाम तर कमन के तरक कयूं
जिनकी तालीम मोहम्मद करीम इस्लाम न ॾिनी रसूलुल्लाह जी ॻाल्हियुनि खे छॾे उम्मतनि जी ॻाल्हियुनि जे पोयां हली प्यारे पैगंबर जी तालीम खां बेवफ़ाई करे मरूं अल्लाह इन ज़िंदगी का इन मौत का पंहिंजी पनाह में रखे शाल असीं वफ़ादार थी करे मरूं व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व मा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अज़ीज़। पहिरियों सुवाल है तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कब्र मुबारक मथां कुबो ठहियल आहे। तव्हां चओ था त कब्र जे मथां अॾावत जाइज़ न आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि त हिते थोरो ॿ लफ़्ज़ तव्हांखे इहो चवां, उन मदीने में बकी जो कब्रस्तान बि आहे। गॾो गॾु ॾिसो त सभु शयूं ॾिसो न, बकी में हिकिड़ी क़बर पकी कान्हे, बकी जे कंहिं क़बर ते पड़ कोन्हे, बकी जे कंहिं क़बर जे मथां जुमे जॾहिं तव्हांखे गुल छटियल नज़र कोन ईंदा, उन पूरे मदीने में ॾिसो जनाज़ो बि थिए थो हिकिड़े बाज़ सलाम में। उन मदीने पाक में ॾिसो त जनाज़े में सूरह फातिहा पढ़ी थी वञे। उन मदीने पाक में ॾिसो त मगरिब खां अॻु में तव्हांखे ॿ रकातूं सुन्नत पढ़दे बि नज़र ईंदियूं। केतिरियूं सारियूं ॻाल्हियूं आहिनि जे चवंदा आहिनि मदीने में सभु शइ थिए थी। पोइ सुभाणे खां इहो बि शुरू कयूं, पंहिंजे ॻोठ में सुभाणे सॼी थिए बांग अचे न त मौलवी साहिब खे चयोसीं 2 मिंट तरस 2 रकात नफ़िल पढ़ी वठूं, छो त मदीने में सुभाणे पंहिंजे कब्रस्तान में बाक़ी जेके आहिनि न जॻहूं पकियूं ठकियूं ख़तमु कयूं। त अल्लाह जा बानड़ो थोरो इंसाफ़ कयो। जे मदीने जी ॻाल्हि कयूं था त मदीने जूं बाक़ी ॻाल्हियूं बि कयूं। इमाम साहिब आमीन थो चवे, मदीने जो हरम वॼो थो वञे, सुभाणे खां आमीन चओ। मदीने पाक जे इमाम जे हथ सीने ते आहिनि, सुभाणे दलोर मोरी वारो तव्हां मत सीने ते ॿधो, तव्हांखे छा आहे कयो मदीने पाक में। ये सभु कम कयूं, छो नथा कयूं? अञा खां पोइ मोटूंदा आहिनि पर्ची ॾिया त नबी करीम सलात इस्लाम जे ज़माने में को माण्हू चवंदो त पाण करीम जी क़बर ते कुब्बो हो, को माण्हू चवंदो त सहाबा जे ज़माने में सहाबा किराम कुब्बो जोड़ियो हो, न ताबई तबा ताबी यकीन न। हीअ त बदिले माण्हुनि जो कमु आहे। थी सघे थो अॼु हिकिड़ो वाक़ा हुकूमत ते सुभाणे 2 ठाहे करे, सुभाणे 3 ठाहे करे। हींअर जेकॾहिं माण्हू कुझु कंदा वञनि उहो दीन त कोन्हे को। हिन हेॾी सारी तकरीर में मूं तव्हांखे ईअं त कोन चयो त जी सऊदी वारा चवंदा ईअं कयो, जी मौजूदा मके वारा चवंदा ईअं कयो, जी मौजूदा मदीने वारा चवंदा ईअं कयो। दीन मोहम्मद करीम सलाम जी ज़िंदगी में पूरो थी वियो। क़ुरान पाक जी आयत नाज़िल थी वई, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, मुसलमानो दीन तव्हांजो पूरो आहे। हाणे जेकॾहिं दीन सिखणो आहे त नबी से खां सिखंदासीं। हींअर सऊदी छा थी करे 50 साल अॻु में छा कंदा, 100 साल अॻु में छा थींदो, 100-150 साल अॻु में त मके पाक में बैतुल्लाह में 4 मुसल्ला हुआ। छा पोइ 4 मुसल्ला जाइज़ थी वेंदा? हिकिड़ी मस्जिद में 4 मुसल्ला हिकु वक़्तु नमाज़ पढ़नि? न, यकीनन न। दीन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात जो नालो आहे। बाद में माण्हू छा था कनि, इन शइ सां दीन जो तालुक़ कोन्हे को। त ॿियो सुवाल आहे त ॾाढ़ी रखणु केतिरी सुन्नत आहे। इन बारे में हदीस में का बि तयन कोन्हे को। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां जेके बि अल्फाज़ मनक़ूल आहिनि, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾाढ़ी जे बारे में इहे अल्फाज़ आहिनि, ॾाढ़ियुनि खे माफ़ कयो, ॾाढ़ियुनि खे वधायो। किथे बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾाढ़ियुनि खे कटणु या ॾाढ़ियुनि खे मुअय्यन करणु या महदूद करणु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां किथे बि साबित कोन्हे। हाँ, बा सहाबा किराम जन जा फतवा आहिनि, जो सुनादो सहाबा जे हेॾे सारे जमे गफ़ीर मां सही सनद सां सिर्फ़ 2 सहाबिन खां, सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास का ऐं सैयदना अब्दुल्लाह बिन उमर का रज़ी अल्लाह तआला अन्हुम अजमईन, इन्हनि ॿिन्ही खां साबित आहे त ख़ासि तौर ते हज जे ॾींहनि में इहे ॾाढ़ियुनि खे जॾहिं वार कटींदा हुआ मथे जा त ॾाढ़ियुनि खे बि साफ़ कंदा हुआ, माना सिधो कंदा हुआ। बाक़ी उते बि जेके आम तौर ते असांजे तर्जुमनि में लिखियल आहिनि त उहे ॾाढ़ी मुठी जेतिरी रखंदा, तर्जुमनि वारनि ज़रूरु लिखियो आहे। ऐं सुञातो हदीस में का बि सराहत कान्हे का, छो त इन्हनि खां बि जेके वज़ाहत मिलनि थियूं मां हज जे अयाम में। ऐं कॾहिं सोचो सहाबा जो तइदाद केतिरो आहे, हेॾो सारो जमे गफ़ीर आहे, उन मां सिर्फ़ु 2 माण्हुनि जो बाद माण्हू सुना अबू हुरैरा जा ॿियनि सहाब जा आसार नक़ल कंदा, पर मालूम गुॾियुनि मां का बि शइ सही साबित कान्हे। हिन 2 सहाबनि खां सही साबित आहे, पर उहो बि उमूमी तौर ते उहो सिर्फ़ु हज जे टाइम ते, वगरना इन्हनि जी बि इहा तालीम कान्हे त रोज़ सुबुह जो उठो 8 ॾींहं 15 ॾींहं नाई वटि वञी करे ॾाढ़ी खे सेट करायो, किथे कोन्हे को। ऐं उन खां पोइ अॻी ॻाल्हि तव्हां त चओ न इख़्तिलाफ़ आहे, मुंहिंजी राय ॿी आहे, ॿिए जी राय ॿी आहे, 3 जी राय टी आहे। तव्हांजे साम्हूं आहे त पढ़ी अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं बि इख़्तिलाफ़ थिए मोटायो मामले खे नबी करीम सलाम ॾांहुं,
जॾहिं उन पासे मोटाईंदो यकीन ॼाणो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दस मुबारक खां ॾाढी कटण जी का बि तालीम कान्हे, को बि तइयुन कोन्हे त केतिरी हुजे पाण करीम छॾियो हिनखे माफ़ कयो, हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। सवाल आहे ॿार पैदा थियो साल जो थी वियो, हाणे हिन जो अक़ीक़ो करणो आहे, छा हीउ अक़ीक़ो थी वेंदो? बिल्कुलु थी वेंदो। अक़ीक़ो जेकॾहिं बहितर सुन्नत तरीक़ो इहो आहे 7 ॾींहं कजे, 14 ॾींहं कजे, 21 ॾींहं कजे, पर जेकॾहिं ॾींहंनि में अॻिते पोइते थी वञे को हर्ज कोन्हे को। बल्कि हिकिड़े माण्हू जो अक़ीक़ो न थियो, जंहिंखे नंढड़े जो अक़ीक़ो न थियो, तव्हां त साल जो लिखियो आहे, जेकॾहिं 50 साल खां पोइ करे न तॾहिं थी वेंदो। हदीस किताब अल मुअज्जमुल औसत में इमाम तबरानी रहमतुल्लाह अलैह सैयदना अनस रज़ी अल्लाह ताला हिकिड़ी हदीस आंदी आहे, फरमाईंदा अकल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाद मा बुइस, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो अक़ीक़ो बेसत खां पोइ कयो, माना नबी थियण खां पोइ, माना ऑलरेडी 40 साल खां बाद में। ऐं जेका वरी हदीस जो पस मंज़र ॾसे थो, जिन अनस जो बयान करणु ॾसे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो अक़ीक़ो मदीने में कयो आहे। ईअं सम्झो लॻभॻि पाण 53, 54, 55 साल जी उमिरि जा थी विया हा। जे हदीस मां हिकिड़ी आम सराह सां ॻाल्हि मालूम थिए थी, जेकॾहिं के माण्हू पंहिंजे नंढड़े जो अक़ीक़ो न कयो या हुनजो पंहिंजो अक़ीक़ो न थियो, साल गुज़री वियो, 2 साल गुज़री वियो, शरई तालीम आहे तव्हां कॾहिं बि कयो, करे सघो था, बल्कि करणु घुर्जे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे हर ॿारड़ो अक़ीक़े सां गिरवी आहे, अक़ीक़ो कयो उनखे आज़ादु कयो। असां वटि आम तौर ते सिंधी माण्हू वरी छठी कंदा आहिनि, पोइ 7 ॾींहं को देगड़ो लाहे थोरो विराए छॾींदा आहिनि, बाबा अक़ीक़ो थी, इहो अक़ीक़ो कोन्हे को। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम आहे जेकॾहिं छोकिरो वए 2 छेला 2 बकरियूं, छोकिरी आहे 1 छेली 1 बकरी, इन खां घटि अक़ीक़ो कोन थींदो। के त वरी जज़्बो ॾेखारींदा आहिनि, चवनि बाबा असीं यको गाबो था कोन, के त वरी चवंदा आहिनि बाबा कुर्बानी वारे ॾींहंनि में हिकिड़ो हिसो था मिलायूं, इहो अक़ीक़ो थी। का बि शइ नबी जी कान्हे सेखारी, ये सभु शयूं नबी करीम इस्लाम जे ज़माने में हुयूं, हिन सभु शयुनि जा इम्कान सुझा पे, पर न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन शयुनि में को अक़ीक़ो कयो, न असहाब सगोरन कयो। अक़ीक़ो सिर्फ़ ऐं सिर्फ़ छोकिरो वे 2 बकरियूं 2 छेलियूं, छोकिरी आहे 1 छेली 1 बकरी, बहितर 7 ॾींहं 14 ॾींहं 21 ॾींहं, जेकॾहिं अॻिते पोइ थी वञे को हर्ज कोन्हे, जेकॾहिं सालनि जा साल गुज़री वञे शरई तालीम आहे तॾहिं बि कयो, बल्कि करणु घुर्जे। चई ॿियो भाई ठीक है, ठीक गंदम जी हाँ कणक जी बोरी केश ते वरी हाँ अॻियो सवाल है गंदम जी बोरी केश ते माना खरीद करे वरी उधार ते वधीक रकम, हाँ माना कणक वग़ैरह केश ते सस्ती उधर ते महांगी खपाइण, ये असांजे माशरे में आम आहे। मिसाल जे तौर ते रुगो कणक कोन्हे बल्कि हर शइ, अलाए मोटरसाइकिल घणे जी आहे, हवायो ₹1 रुपए जी आहे केश ते, जो उधर ते खपई तो ₹1,20,000, साईं 2 महीना पैसा कोन ₹1,30,000, 3 महीना कोन ₹1,40,000। माना आम तौर ते असां वटि हिकिड़ी शइ जो रोक जो अघु अलॻि आहे ऐं ओधर जो अघु अलॻि आहे। बाद इल्म बि इन शइ में गुंजाइश कढी आहे, चवंदा न इन में को हर्ज कोन्हे, यादि ॾे त इन में वॾो हर्ज आहे। इन में सराहत सां 2 हदीसूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयां, मामिलो तव्हांजे साम्हूं क्लियर थी वेंदो। थी जेका असांजे माशरे में हीउ चयो थो वञे हिन शइ जो रेट ओधर जो अलॻि आहे ऐं कैश जो अलॻि आहे, इहा शइ मना। पहिरीं हदीस ग़ालिब सुनन नसाई में सैयदना जाबिर का मनक़ूल है त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु कारोबार में 2 कारोबार करण खां मना कयो। उनजी तशरीह में हिकिड़ी शइ इहा बचे थी, हिकु शइ जा 2 रेट रखणु, त बाबा इहा शइ ॾेई जे ओधर में खपई त हेतिरे में, जे कैश में खपई त हेतिरे में, पर इन हदीस में एतिरी सराहत कान्हे का, पर सही बल्कि मुसन्नफ अब्दुल रज़ाक में किताबुल बुयू में सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला खां वाज़िह हिकिड़ी हदीस आहे, क्लियर हदीस आहे, जो इन ॻाल्हि जी वज़ाहत था कनि, चवंदा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कारोबार खां मना कयो, उहो ममनू कारोबार ई हुआ, कंहिं शइ जे बारे में उन जे ओधर जो रेट अलॻि रखणु ऐं उन जे कैश जो रेट अलॻि रखणु, बल्कि चयो वञे त नक़द वठने त ही रक़म है, जे ओधर ते वठने त उन जो ही रक़म है। सन अब्दुल्लाह बिन मसूद फरमाईंदा इहो कारोबार हराम आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन कारोबार खां मना कयो। इन जे मदे मुक़ाबिल
अहिड़ी का बि चिटी हदीस कान्हे जो नबी करीम सलाम पंहिंजी हयाती में कॾहिं ईअं कयो हुजे। हिकिड़ी शइ ओधर ते रेट हिकिड़ो रखियो हुजे ऐं कैश जो ॿियो रखियो हुजे। सहाबा किराम कॾहिं ईअं कयो हुजे। ईअं सम्झो त जेको असां आमतौर ते जवाज़ जी फतवा ॾींदा आहिनि इहा शइ जाइज़ आहे, त नबी से कॾहिं जाइज़ कोन चयो, न को नबी करीम सलाम इहो कमु कयो, न को सहाबा किराम इहो कमु कयो, बल्कि इन जे बरअक्स मना में चिटियूं पिटियूं हदीसूं मौजूद आहिनि जेके मुतवाद साम्हूं रखियूं आहिनि। अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। साहब दोस्तन दुआ जरा दरख़्वास्त कया।